मटियारी मां ख़बर आहे अवां ताईं पहुचाए पिया। अज़ीज़ गुल ख़ैबर जी रिपोर्ट मुताबिक़ त ख़ैबर शहर में चोरियुनि जे वारदातुनि में इज़ाफ़ो। ख़ैबर नेशनल हाईवे ते मोबाइल दुकान जी शटर टोड़े मोबाइल कंप्यूटर 50,000 कैश ऐं ॿियो सामान चोर चोरी करे फ़रार थी विया। गुज़िरियल राति ख़ैबर शहर जे नेशनल हाईवे लॻे ख़ालिद पुछो जे मोबाइल दुकान जी शटर जा ताला टोड़े दुकान में पयल टच मोबाइल कंप्यूटर बैटरी MP3 बाउंस ऐं 50,000 कैश खणी वञण में चोर कामयाब थी विया। जॾहिं त ख़ैबर में वापारियुनि एहतिजाज पंहिंजा दुकान बंदि करे शटर बंदि हड़ताल कई वई। ख़ैबर प्रेस क्लब खां नेशनल हाईवे ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे खे रजब अली ख़ैबर उस्ताद प्यारो पुछो वली मोहम्मद शीदी ऐं ॿियनि मीडिया खे ॿुधायो त केतिरनि ई सालनि खां ख़ैबर शहर में चोरियूं मामूल बणियल आहिनि। हर महीने चोरियूं थियनि थियूं पर ख़ैबरानी पुलिस इंतज़ामिया को बि चोरनि ख़िलाफ़ बूटो न ॿारियो आहे। मुज़ाहिरीन IG सिंध DIG हैदराबाद SSP मटियारी खां परज़ोर मुतालबो कयो आहे त 3 ॾींहंनि अंदरि असांजूं थियल चोरियूं वापसि करायूं वञनि। ॿी सूरत में ख़ैबर नेशनल हाईवे खे बेलाको कयो वेंदो।